सब्सक्राइब करें हमारा YouTube चैनल हैदराबाद स्टूडियो और घंटे को दबाना ना भूलें ताकि हर आने वाली वीडियो आपको जल्द से जल्द मिल सके। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शाला बाबा खैर खुश आयो खैर खैरा खैर साईं केड़ा हाल है न बाबा खैर है खुश आयो खैरा सब खैर तबीयत है। सही आ सही है साईं मुखे सुञाणियो ता न बाबा न मुखे नथा सुञाणे न बाबा न मुखे यार मजाक के छॾियो मुखे नथा सुञाणे बाबा कौन तो सुनेना हूं तोखे मुखे पंहिंजो कम करन दे कल जो बस में हलियासीं तू बस में हुए न तोखां मुंशी किरायो बि वरितो हुयो मुखे नथो सुञाणे तोखे आऊं कोन सुनेना बस में होस तोखे न तो सुनेना जाई बि नथो सुञाणे न बाबा न मजाक न कयो अरे साईं आऊं सुनेना ही कोन तो यार तोखे मुखे पंहिंजो कम करन दे साईं जाई बि नथा सुञाणे बाबा न यार साईं पोइ 20 रुपया दे जान छॾ तूं मुंहिंजी यार आई अलाए केरु आऊं तोखे सुञाणा कोन 20 वठ हल जा